मलीर खां हाकिम मेमून कराची जे इस्लामी मदरसा जे शागिर्दनि शाहराह फैसल एयरपोर्ट मलीर जे ॿिन्हिनि पासनि खां हिकु अनोखो एहतजाज कयो। सवनि जे तादाद में शागिर्द रोडनि जे ॿिन्हिनि पासनि ते बि क़ुर शरीफ़ पढ़ंदा रहिया। 4 कलाकनि ताईं मौजूदु रहिया। हिननि जे हथ में बैनर बि हुया जंहिं ते लिखियलु हुयो मुस्लमाननि जो क़त्लेआम बंदि कयो, ख़ासि करे शाम में जेको सरेआम क़त्ल थी रहियो आहे। दुनिया जा मुस्लमान छो ख़ामोश आहिनि? हिकु आवाज़ सां उन जी मुखालफ़त कनि ऐं पंहिंजो असर उसूक इस्तेमालु कनि। हिननि फ़लस्तीन ऐं कश्मीर जे मुस्लमाननि ते ज़ुल्म बंदि करण जो बि मुतालबो कयो। हिननि चयो त जेकॾहिं मुस्लमान हिकु न थींदा त पोइ हीउ ज़ुल्म थींदो रहंदो। हिननि दुनिया जे मुल्कनि ह्यूमन राइट्स ऐं ॿियनि वॾियुनि ताक़तुनि जे मुल्कनि खे अपील कई आहे त हिन क़त्लेआम खे रोकियो वञे। हीउ एहतजाज 4 कलाक जारी रहियो। यादि रहे त एयरपोर्ट हुअण जे करे गैर मुल्की माण्हुनि जो अचणु वञणु थिए थो। हिन पुरअमन एहतजाज पूरी दुनिया खे ॾेखारियो। हिननि एहतजाज रिकॉर्ड बि करायो त मुस्लमान पुरअमन हिकु मज़हब आहे, असीं क़त्लेआम नथा चाहियूं। हिननि दुनिया जे माण्हुनि खे अपील कई आहे त हिन क़त्लेआम खे बंदि करायो वञे ऐं ख़ासि करे फ़लस्तीन, कश्मीर ऐं शाम में ज़ुल्म बंदि कयो वञे।